डिप्टी कमिश्नर घोटकी मंजूर अहमद कंडरानी जी हिदायत हेठि कच्चे में तालीम खे हथी ॾियण ऐं शनाख्ती कार्ड ठाहिराइण बाबति अहम इजलास थियो। कच्चे में अमुन लाइ तालीम खे लाज़मी करार ॾींदे ॻोठ दोस्त मोहम्मद शहर खां पोइ हाणे ॻोठ अल्लाह बख़्श घुञो में बि स्कूल क़ाइमु करण जो ऐलान कयो वियो। तालीम खाते खे हिदायत कई वई त कच्चे जे शागिर्दनि खे वेझनि स्कूलनि में दाख़िल करे खेनि किताब ऐं ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। यूसी सेक्रेटरी खे ॻोठनि में वञी पैदाशी सर्टिफिकेट जारी करणु ऐं नादरा खे वधि खां वधि शनाख्ती कार्ड ठाहिण जी हिदायत कई वई। सरसों खे ज़िम्मेवारी ॾिनी वई त हू कच्चे जे रहवासियुनि में शनाख्ती कार्ड जी अहमियत बाबति आगाही पैदा कनि। नाज़रीन, डिप्टी कमिश्नर घोटकी मंजूर अहमद कंडरानी जी हिदायत हेठि कच्चे में तालीम खे हथी ॾियण ऐं शनाख्ती कार्ड ठाहिराइण बाबति अहम इजलास थियो।